महंगाई ऐं मुआशी सूरत हाल खे नज़र में रखंदे हुकूमत पाकिस्तान बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े में 25% वाधारो कयो आहे। हाणे इन्हीअ वाधारे जे नतीजे में 7,000 वारो वज़ीफ़ो 8,750 थी वियो आहे ऐं गुज़िरियल टिमाही जेका जनवरी खां मार्च गुज़री आहे उन में 8,500 रुपया टिमाही वज़ीफ़ो अदा कयो वियो। हाणे ईंदड़ टिमाही वज़ीफ़ो जेको अप्रैल खां जून ताईं जो आहे उन में 9,000 रुपयनि जो वज़ीफ़ो जारी कयो पियो वञे। यादि रखो त ही वज़ीफ़ा वठण वक़्तु पंहिंजी रक़म ॻणणु न विसारिजो। पंहिंजी रक़म ॻणण खां पोइ अव्हां इन्हीअ रक़म जी रसीद वठणु न विसारिजो। उहे औरतूं जिन जा ॿार बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे बेनज़ीर तालीमी वज़ाइफ़ में रजिस्टर आहिनि उन्हनि जे तालीमी वज़ीफ़े जी किस्त पिणु गॾु ई जारी कई वई आहे। कंहिं बि शिकायत जी सूरत में अव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट जे मददगार नंबर 8262477 ते राब्तो करे सघो था। यादि रखो अवाम जी सहूलियत लाइ हिन भेरे वज़ीफ़नि जी अदायगी मख़सूस कैंप साइट्स ते कई वेंदी।